नाज़रीन तो ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। कोट डेजी खां कोट डेजी भरिसां तेज़ हवा सबबि घर जी छित किरण सबबि मासूम ॿाड़ो फोत थी वियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। कोट डेजी खां कोट डेजी भरिसां तेज़ हवा सबबि घर जी छित किरी पई, मासूम ॿाड़ो फोत थी वियो आहे। ॻोठ नऊं कोटलो में भित किरण सबबि 8 वरे जो मासूम महफूज़ अली कांदड़ो फोत थी वियो। ॿाड़े जे फोत थियण जी ख़बर पवंदे ई वारसन में कोहराम मची वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं या अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। हिकु भेरो ॿीहर कोट डेजी भरिसां तेज़ हवा सबबि घर जी छित किरी पई, मासूम ॿाड़ो फोत थी वियो। ॻोठ नऊं कोटलो में भित किरण सबबि 8 वरे जो महफूज़ अली कांदड़ो फोत थी वियो। ॿारड़े जे फोत थियण जी ख़बर पवंदे ई वारसन में कोहराम मची वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। हसन रज़ा भंबरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी हसन रज़ा, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नओं कोटलो में ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। अॼु तेज़ हवा लॻण सबबि घर जी भित किरी पई आहे, जंहिंजे नतीजे में 8 साला महफूज़ अली वलद फ़हीम अली कांदड़ो दॿिजी भित हेठां फोत थी वियो आहे। जॾहिं त पंहिंजी मदद पाण त घर वारनि नंढड़े खे ॿाहिरि कढी वरितो, जॾहिं नंढड़े जी फोत थियण जी तस्दीक थी त घर में कोहराम मची वियो आहे। जी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।